मस्त मस्त अखाणियुनि में मां दीपक मंगताणी तव्हां सभिनी जो तहे दिल सां स्वागत थो कयां। अॼु जी अखाणी आहे सुठो त ॾाढो सुठो। हिकिड़ो नंदीअ किनारे ॻोठु वसियल हो जिते रोज़ सुबुह जो हिकिड़ो साधू सनानु करणु ईंदो हुयो ऐं उन ई वक़्तु हिकिड़ो खीर वारो बि हुतां खीर खणी निकिरंदो हुयो। पर जंहिंमहिल ही साधू पाणीअ में सनानु करणु वञे तंहिंमहिल नंदीअ में उनखे हिकिड़ो विछू चकपाईंदो हुयो। पर साधू महाराज वॾे प्यार सां इन विछूअ खे खणी करे वापसि पाणीअ में फिटो कंदो हुयो। हाणे रोज़ु इहो किसो थींदो हुयो। रोज़ु साधू महाराज सनानु करणु वञे, रोज़ु जो विछू हिनखे चक पाए ऐं रोज़ु खीर वारो ॾिसे कि हिन विछू हिनखे चक पातई। हिकिड़े ॾींहुं खीर वारे साधू महाराज खां पुछे, हे महाराज, तव्हां रोज़ु सनानु करणु वञा था, रोज़ु जो विछू तव्हांखे चक थो पाए, एॾो तव्हांजे पेर मां खून थो कढे, तव्हां हिकिड़ो ई दफ़ो हिनखे मारे छो नथा छॾियो? साधू महाराज चई, विछूअ जो स्वभाव छा? चक पाइणु। ऐं साधूअ जो स्वभाव छा आहे? उनखे माफ़ु करणु। जॾहिं हू पंहिंजो ख़राबु स्वभाव नथो छॾे त मां पंहिंजो सुठो स्वभाव छो छॾियां? चवण जो मतिलबु तव्हां ज़िंदगी में सुठो सोचो, सुठा ई कम कयो, ॿिया छा था कनि उन्हनि जो तव्हां सां मतिलबु हुजणु न खपे। अॼु इहा अखाणी तव्हांखे कीअं लॻी? कमेंट शेयर ज़रूरु कंदा।